नाज़रीन, सांगहड़ वेझो मोटर साइकिल जो टक्कर लगण सबब रोड पार कंदड़ नैंगर फोत थी वियो आहे। नाज़रीन, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सांगहड़ वेझो मोटर साइकिल जो टक्कर लगण सबब रोड पार कंदड़ नैंगर फोत थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर नादर बुर्दी खां। जी नादर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सांगहड़ भरिसां कोटनवाब स्टाप वटि रोड पार दौरान मोटरसाइकिल जो टक्कर लगण तो नैंगर जेको आहे फोत थी वियो आहे। हादसे जे इतला ते ॻोठाणनि पहुची नैंगर खे सिविल अस्पताल सांगहड़ खणाया आहे, जिते डॉक्टरनि पारां मौतुनि जी तस्दीक कई वई आहे। नैंगर जेके फोती तस्दीक कई वई आहे, जिते नैंगर जी जेका सुञाणप आहे 12 साला नवीद पुष्टि तौर थी आहे। वारसनि मूजिबि नैंगर रोड क्रॉस करण दौरान मोटर जे टक्कर लगण सां हू ज़ख़्मी थी पियो, जेके सांगहड़ सिविल अस्पताल खणायासीं, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न पहुचे पहुची वियो आहे। होॾां पहुची मासूम नैंगर जो जेको मड़ आहे सिविल अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो, जिते पहुची नैंगर जो जेको आहे मड़ आहे उहा घर पहुचण जो कोराम अची वियो आहे। जी नादर, अवां जी महिरबानी।